अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे ज़बरदस्त अपडेट शेयर कंदा हलूं तव्हां सां। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। हलूं था अॼु जी दुलाब जी अपडेट जी तरफ़। दोस्तों अगर लाइक सब्सक्राइब शेयर करे छॾींदो त इन में तव्हांजो ख़र्च न थींदो, इहो बिल्कुलु फ्री हूंदो आहे ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे रहज़न विधो ऐं मुराद जे ॻोठ जे घिटिन घिटिन में घुमंदो ऐं उन्हनि खे ॻोठ वारनि खे ॾेखारींदो त मां केॾो ताक़तवर आहियां। ऐं माण्हू वरी परपुठ इहो ई चवंदा अगरि तूं एॾो ताक़तवर आहे त जंहिं टाइम मुराद हुयो हिते उन टाइम घिटी में घुमी ॾेखारे हा त उहे ख़बर पइजी वेंदी आहे। ऐं इहा ख़बर मंसूर खान ॿुधाए छॾींदो सोढल वारनि खे त बाबा हा गिरफ़्तार थी चुका आहिनि मुराद वारा ऐं उन्हनि खे जेको आहे पुलिस खणी वई आहे, छापो लॻो आहे। पोइ सोढल सोचींदो वाक़ई सौट मूंखे सचु चयो, सौट खे त वॾी ॼाण आहे ऐं जिते मूंखे छॾे वियो आहे मंसूर खान वटि, मंसूर खान बि त वॾो भलो माण्हू आहे। जीअं जीअं सोढल मंसूर खान सां गॾु वक़्तु गुज़ारींदो ऐं मंसूर खान खे चवंदो मूंखे छॾ त मां घर वञा, मंसूर खान उन खे न छॾींदो, चवंदो न हिन टाइम तुंहिंजे पोयां दुश्मन ताड़ में हूंदा, पुलिस बि तुंहिंजे पोयां आहे, चुप करे हिते वेही रहो। पोइ सोढल आहिस्ते आहिस्ते मंसूर खान खे सम्झी वेंदो हीउ कहिड़े तबियत जो माण्हू आहे। तमामु जल्द सोढल बि मंसूर खान जे शहदाइन में शामिलु थी वेंदो। ऐं दोस्तों मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़बरदस्त ड्रामो हली रहियो आहे। अॻिते कहाणी जेकी आहे मंसूर खान वारी जेको हीअ सुतल क़ौम खे सचमुच में हीउ जेको पैगाम ॾेई रहियो आहे न, इहो त ॾाढो हर कंहिंखे छा असांखे बि ॾाढो वणे थो त अहिड़ा अहिड़ा डायलॉग लिखिया विया आहिनि, ज़बरदस्त इहे ॻाल्हियूं लिखियूं वियूं आहिनि ऐं इन मोयल क़ौम खे जॻाए थो मंसूर खान। पहिरें चकर ज़िंदगी में को ड्रामो सुर जो ठहियो आहे ऐं कंहिं मक़सद जे कारण ठहियो आहे, न त बेमक़सद ड्रामा ॾिसी ॾिसी त माण्हुनि जी ज़िंदगी ॻरी वई। तव्हांखे कहाणी कीअं लॻी रही आहे पंहिंजो कमेंट बॉक्स में पंहिंजी क़ीमती राय ॾींदा ऐं वीडियो सुठी लॻे त लाइक शेयर सब्सक्राइब बि ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां असां वरी ॿी नेक्स्ट वीडियो में ऐं अॻिते जेका बक़ाया अपडेट्स आहे उहा बि तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन चैनल शाहिद खोसो व्लॉग ते मिलंदी रहंदी। ख़ुशियो जो ऐं आबाद जो। अल्लाह हाफ़िज़।